Of the class again with the outstanding, superb and sacred name of Allah the Almighty, the most gracious and merciful, who has really blessed us a lot, and He has selected us among the followers of Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam. So today in this class, we have to learn really so important task and topic. The name of the topic is remove to. So many students are in the class who are really well known and familiar about remove to, that how we have to remove to from the sentence, and in place of that which words we have to adjust and write. So this discuss would be conducted in this class. With that expectation and hope that inshallah all would try their best to learn these special points about remove to. So are you ready for that? So topic of babu remove to, mana remove to ke khatam kaje, to ke hataije. Sentence ma to ke khatam करे उन्हें जे जाते कहिड़ा ॿिया लफ़्ज़ लिखबा, कीअं लिखबा, उन जो तरीक़ो छा थींदो, अॼु उन ते पाण डिस्कस कंदासीं. छो त पंहिंजो जेको मेन फोकस आहे उहो असांजी टेस्ट आहे, ऑब्जेक्टिव असांजो. उन टेस्ट जे लिहाज़ खां मुख़्तलिफ़ टेस्टुनि में रिमूव टू जा सेंटेंस ईंदा आहिनि. त अॼु असां पंहिंजे क्लास में रिमूव टू जे बारे में डिस्कस कंदासीं. सो हिते कुझु सेंटेंस लिखियल आहिनि, कोशिशि कंदासीं त उन्हनि खे असां उन्हनि मां रिमूव टू खे यानी टू खे ख़तमु कजे, रिमूव कजे. सभ खां पहिरियां त उनजो तरीक़ो छा थींदो. पहिरियों सेंटेंस जेकॾहिं तव्हां ध्यानु सां ॿुधंदव त ॿिया सेंटेंस असां पाण रिमूव करण में पंजंदासीं. सो ही इज़ टू वीक टू वॉक. कॉमन सेंटेंस आहे हर टेस्ट में, हर जाइ ते, हर टीचर, हर स्टूडेंट. बाबा पहिरियों सेंटेंस त ही इज़ टू वीक टू वॉक. हाणे इन में ॾिसो हिते टू लिखियलु आहे. इन टू खे रिमूव करिणो आहे. हिन जी माना आहे ही एतिरो त कमज़ोर आहे जो हली बि कोन थो सघे. हाणे हिन में नॉट लिखियल कोन्हे का, केन बि हिन में कोन्हे, पर हिन जी मीनिंग इहा आहे, हिन जो सेंस आहे त हीउ एतिरो कमज़ोर आहे जो हली नथो सघे. हाणे हिनखे जॾहिं मां रिमूव कंदासीं त क्या कंदासीं, ही सेम रहंदो. जेको टेंस आहे जेकॾहिं प्रेज़ेंट में आहे त इज़ एम आर आहे, जे पास्ट में हूंदो त वॉज़ वर हूंदो. सब्जेक्ट जे मुताबिक़ ही इज़. टू जे जाते असां सो लिखंदासीं. थोरो ध्यानु सां, टू जे जाते छा लिखियोसीं, सो. वीक सेम रहंदो. सम्झो त हिन टू जे जाते असां वरी दैट रखंदासीं. हिते टू जे जाते असां सो रखियो, वीक साॻियो रखो. हिन टू जे जाते छा रखियोसीं, असां दैट रखियोसीं. हाणे साॻियो सब्जेक्ट हिते आणींदासीं. जेकॾहिं हिते ही आहे त साॻियो ही हिते लिखंदासीं. हिते आई हुजे सब्जेक्ट, हिते आई रखां हा. जेकॾहिं हिते असलम हुजे हा त मां हिते ही लिखां हा. जेकॾहिं हिते अक्सा हुजे हा त मां हिते शी लिखां हा. द टीचर हुजे हा त मां ही लिखां हा. शी बि लिखी सघां थो, पर ही आहे लिखियलु. जेकॾहिं द टीचर आहे त टीचर असां कॉमन जेंडर आहे, असां ही बि लिखी सघूं था, शी बि लिखी सघूं था. द डॉक्टर हुजे हा त असां ही बि लिखी सघूं था, शी बि लिखी सघूं था, छो त कॉमन जेंडर आहे. पर हिते आहे सब्जेक्ट ही, त साॻियो सब्जेक्ट असां हिते लिखंदासीं ही. प्रेज़ेंट आहे, जेकॾहिं प्रेज़ेंट में आहे त असां हिते ही खां पोइ लिखंदासीं कैन नॉट, कांट. पर जेकॾहिं हिते पास्ट हुजे हा, वॉज़ या वर यूज़, त हिते असां लिखूं हा कुडंट. पर हिते छा आहे, प्रेज़ेंट आहे, तंहिंजे करे लिखंदासीं कांट. वॉक साॻियो वर. सो रिमूव टू कईसीं. ही इज़ टू वीक टू वॉक. हाणे हिन जी रिमूव थी त ही इज़ सो वीक दैट ही कांट वॉक. सम्झ में आई ॻाल्हि. हाणे अहिड़े नमूने पाण ही ॿिया सेंटेंस, असांजो ॾाढो सिंपल ऐं ईज़ी क्लास आहे. रिमूव टू जा चंद सेंटेंस ऐं उन जा मुख़्तलिफ़ जेकी टाइप आहिनि या जेकी टेस्ट में अची सघनि था, उहो त टाइप उन जा मुख़्तलिफ़ आहिनि, पर जेकी टेस्ट जे लिहाज़ खां अची सघनि था असां उहे टाइप्स कन्वर्ट कंदासीं. हाणे ॿियो सेंटेंस, आई वॉज टू टायर्ड टू डू दिस टास्क, या टू डू दैट. पास्ट जो सेंटेंस आहे टू डू दैट टास्क. टायर्ड माना थकल. I was too tired to do that task. जी अदी क्या थींदो यो सेंटेंस. I was so tired. हाँ टू जे दाते ते that.
हाँ साॻियो सब्जेक्ट मोटंदो हिते कहिड़ो आई। हाँ प्रेजेंट आहे त हिते असां छा ॾिनो कांट, हिते पास्ट आहे त छा ॾींदासीं कुडंट। couldn't do that task. So I was too tired to do that task. Remove to कैसी थियो, I was so tired that I couldn't do that task. सही थियो बाबू सेंटेंस। अॻिते वरी सेंटेंस आहे he is too exhausted to walk। साॻी तक़रीबन टायर्ड वारी हिन जी मीनिंग थींदी। हाणे जी बाबू सेंटेंस he is too exhausted to walk। शाबाश। ही इज टू जे जाते छा लिखूं ही सो दैट। हाणे ही आहे सब्जेक्ट ही कांट वॉक। प्रेजेंट आहे त कांट लॻंदो, जे पास्ट हुजे हा त कुडंट लॻायूं हा। हाणे हिते अची वियो सेंटेंस द नाइफ इज टू ब्लंट टू कट एनीथिंग। हाणे यादि रखो ॾिसो हाणे हिते सब्जेक्ट द नाइफ इज टू ब्लंट टू कट एनीथिंग। चाकू एॾो मुॾो आहे जो का बि शइ कटे थो सघे। हाणे छा थींदो द नाइफ इज सो ब्लंट दैट इट कांट कट द नाइफ इज सो ब्लंट दैट इट कांट कट एनीथिंग। हिकु हिन जो पैसिव स्टाइल थींदो आहे। सो द नाइफ इज सो ब्लंट दैट वन त हीअं बि थी सघे थो वन कैन नॉट कट एनीथिंग। हीअं बि थी सघे थो ते वन लिखी सघूं था। वरी हीअं बि थी सघे थो द नाइफ इज सो ब्लंट दैट नो वन। हाँ नो वन मीन नो अची वई त हाणे हिते कैन सां नॉट कोन ॾींदासीं। सो द नाइफ इज सो ब्लंट दैट नो वन कैन कट विथ इट। नो वन कैन कट विथ इट। वरी हीअं बि थी सघे थो पैसिव स्टाइल में द नाइफ इज सो ब्लंट दैट एनीथिंग कैन नॉट बी कट विथ इट। एनीथिंग हीअं बि थी सघे थो द नाइफ इज सो ब्लंट एनीथिंग सां नो मिलाईंदासीं त नो एनीथिंग या नथिंग। द नाइफ इज सो ब्लंट दैट नथिंग कैन बी कट विथ इट। माना हिकु सेंटेंस आहे हुनजा 4-5 स्टाइल थी सघनि था एक्टिव में पैसिव में। पर असांखे छा आहे जेॾी महिल बि अहिड़े क़िस्म जो सेंटेंस मिले असां पंहिंजे अहिड़े अंदाज़ सां प्रैक्टिस कयूं त असां टेस्ट में मुख़्तलिफ़ ऑप्शन अची वञनि त असां उन मां सही ऑप्शन सिलेक्ट करण वारा बणिजी वञूं। सो द नाइफ इज सो ब्लंट दैट इट कांट कट एनीथिंग, नथिंग कैन बी कट विथ इट, नो वन कैन कट विथ इट, वन कैन नॉट कट विथ इट, नथिंग कैन बी। मुख़्तलिफ़ ऑप्शन थी सघनि था। चए थो द वॉल वॉज टू हाई टू क्लाइम। चए थो भित एॾी त वॾी हुई जो चढ़णु मुश्किल हो, चढ़ी नथो सघिजे। जी बाबा केरु थो? जी हा जी बाबा ॾिसजो हाणे ॿुधिजो। द वॉल वॉज सो हाई the wall was too high that no one can climb on it। उन ते केरु चढ़ी नथो सघे। सही आहे। वन कैन नॉट क्लाइंब ऑन इट, इहो बि सही आहे। पैसिव में स्टाइल बि थी सघे थो। वरी अॻिते आहे द टी इज़ टू हार्ड टू टेक इन अ मिनट। जी बाबा द टी इज़ टू हार्ड टू टेक इन अ मिनट। केरु थो ॿुधाए बाबा सेंटेंस? शाबाश। हाँ छा थींदो? द टी इज़ सो हॉट दैट इट कांट बी टेकन इन अ मिनट। हाँ बाबा ॾिसो द टी आहे, द टी इज़ सो हॉट आहे। हाँ टू जे जाते दैट मिलायोसीं ऐं दैट टी जे जाते हिते छा ॾींदासीं? इट। हाणे इट पैसिव स्टाइल थी वेंदो त जे इट कांट बी टेकन इन अ मिनट। So the tea is so hot that it can't be taken in a minute.
एक्टिव में थी सके तो द टी इज सो हॉट दैट वन कैन नॉट टेक इट इन अ मिनट। हीअं थी सके तो द टी इज सो हॉट दैट नो वन कैन टेक इट इन अ मिनट। वन सां हुजे त कैन नॉट, नो वन हुजे त वरी कैन यूज़ कंदासीं। सो द टी इज सो हॉट दैट वन कैन नॉट टेक इन अ मिनट, या नो वन कैन टेक इट इन अ मिनट। इट कांट बी टेकन, छा छो त जॾहिं इट कांट द पैसिव थी वियो। सो द टी इज सो हॉट दैट इट कांट बी टेकन इन अ मिनट। पहिरों सेंटेंस ईअं कयोसीं। सो मुख़्तलिफ़ अंदाज़ थी सघंदा, एक्टिव तोड़े पैसिव। अॻिते आहे सेंटेंस, यू आर टू यंग टू जॉइन दिस सर्विस। जेको पहिरों असूल आहे, जेको पहिरों टाइप आहे, बिल्कुलु ईज़ी ऐं सिंपल। यू आर टू यंग टू जॉइन दिस सर्विस। जी अदी, वेरी नाइस, बिल्कुल easy and simple. You are so young that you can't join this service. अगते सेंटेंस आ, people were too furious to be controlled. कॾहिं कॾहिं तारी पैसिव स्टाइल ऑटोमेटिक अज़ खुद सेंटेंस में आयल हूंदो आहे। हाणे people were too furious to be controlled, हिकिड़ो थोरो पैसिव स्टाइल सम्झिजो। मिसाल तौरु, I want to select, I want to choose. Baba, he want, he verb, he select verb. So active and passive style sentence में थींदो क्या है? चे तो want में ना चाहियां बि आऊं थो, select बि करणु आऊं थो चाहियां। I want to select, मां थो चाहियां select करणु, चूंडणु। सम्झ में आई ॻाल्हि? पर ॾिसो माना चूंडण वारो बि मां आहियां ऐं चाहियां बि मां थो, माना ॿई एक्टिव वर्ब आहिनि। पर जेकॾहिं साॻियो सेंटेंस हुजे त आई वॉन्ट टू बी सिलेक्टेड, माना चाहियां आऊं थो, पर सिलेक्ट टू बी सिलेक्टेड माना चूंडणु चाहियां त माना मूंखे केरु चूंडे। I want to be selected, I want to select मीनिंग में फ़र्क़ु आहे। I want to select माना सिलेक्ट करण वारो बि मां आहियां, चाहियां पाऊं थो। I want to be selected माना चाहियां मां थो, पर to be selected माना चूंडजणु चाहियां थो, माना चूंडण वारा ॿिया हूंदा। सो इहो पैसिव स्टाइल थियो। हिते बि अहिड़े नमूने जो सेंटेंस आहे, people were too furious to be controlled। जी बाबा, remove to। जी बाबा जी ॿुधा, शाबाश, वेरी नाइस। पास जो सेंटेंस आहे, पीपल वर सो फ्यूरियस दैट, हाणे पीपल प्लूरल आहे त हिते छा ॾियूं हुनजो प्रोनाउन, दे। पास्ट आहे त कैन नॉट, कुडंट बी कंट्रोल्ड, पैसिव जो स्टाइल आहे तंहिं करे। सो द पीपल, वेरी नाइस, क्लैपिंग थी वञे ज़बरदस्त। पीपल वर सो फ्यूरियस that they couldn't be controlled. शाबाश। अॻिते आहे, he was too dull to pass the test। ही वरी फर्स्ट टाइप जो आहे सेंटेंस ईज़ी। जी बाबा, रिमूव टू जा मुख़्तलिफ़ टाइप थिया आहिनि। टाइप जो मां तज़किरो कोन पियो कयां, सिर्फ़ु चंद सेंटेंस ॾेई सिर्फ़ु उन जे लाइ असां तयारीअ जे सिलसिले में उन्हनि जो असांखे नॉलेज ऐं इंफॉर्मेशन थी वञे। चए थो ही वॉज टू डल टू पास द टेस्ट, हिन पासे खां। जी बाबा, जी बाबू, he was so dull that he couldn't, छो couldn't। हाणे मिसाल तौरु रिमूव टू जा सेंटेंस, हिकिड़ो सेंटेंस आयो, हेठां ऑप्शन अची विया, या त हीअं थींदो फिल इन द ब्लैंक हूंदो, अॻितां couldn't हूंदो, couldn't pass, can not pass, will not pass। असां वटि ऑप्शन रिमूव टू जो सेंटेंस हूंदो, हिते जेकॾहिं पास्ट आहे त असां सिलेक्ट कंदासीं couldn't वारो, जेकॾहिं हिते प्रेज़ेंट आहे त हिते can not वारो। सही आहे बाबू। सो ही वॉज टू डल टू पास द टेस्ट, यानी ही हिन जी रिमूव कंदासीं, ही वॉज सो डल दैट ही couldn't pass the test। सही आहे बाबा, फर्स्ट टाइप। दिस सम इज, द सम इज टू डिफिकल्ट फॉर मी टू सॉल्व इन 30 seconds। हिते बाबा थोरो ध्यान सां ॾिसजो। हाणे हिन में ॾिसो आहे, द सम सब्जेक्ट आहे,
द सम इज टू हिते लिखियल आहे फॉर मी आहे लिखियल बाबा फॉर मी हुजे फॉर यू फॉर हर फॉर हिम फॉर देम फॉर अस त पोइ जेको दैट खां पोइ उहो सब्जेक्ट बणाईंदासीं हाणे कीअं द सम इज सो डिफिकल्ट दैट हाणे फॉर मी आहे न फॉर मी आहे त दैट आई कांट सॉल्व इट इन 30 seconds हाणे हिते फॉर मी आहे त हिते माना असां वरी उहो सब्जेक्ट बणाईंदासीं सो द सम इज so difficult that I can't solve it in 30 seconds हिते for me हुजे जे for her हुजे हा त कहिड़ो सब्जेक्ट ॾियां हा she for them the for you the for us the we त हिते सब्जेक्ट उहो ॾियणो for me हुजे त उहो सब्जेक्ट असां मोटाईंदासीं so the sum is so difficult that I can't solve it in 30 seconds पर जेकॾहिं for me न हुजे हा ॾिसो हिते फॉर मी न हुजे मिसाल तौरु न हुजे सेंटेंस में द सम इज टू डिफिकल्ट टू सॉल्व इन 30 seconds हाणे त पोइ ई पैसिव स्टाइल थी आया द सम इज सो डिफिकल्ट दैट इट कांट बी सॉल्वड इन 30 seconds हीअं बि करे सघूं हा दिस सम इज सो डिफिकल्ट दैट नो वन कैन सॉल्व इट इन 30 seconds हीअं बि थी सघे थो द सम इज सो डिफिकल्ट दैट वन कैन नॉट सॉल्व इट इन 30 seconds पर बहितर इहो आहे त हिन जो पैसिव स्टाइल कजे छो त मां 30 seconds में कोन थो करे सघां थी सघे थो ॿियो त करे वञे न तंहिंजे करे बहितर आहे द सम इज़ सो डिफिकल्ट दैट इट कांट बी सॉल्वड इन 30 seconds पर हिते फॉर मी आहे त आई सब्जेक्ट ॾींदासीं द सम इज़ सो डिफिकल्ट दैट आई कैन नॉट सॉल्व इट इन 30 seconds इट इज़ टू कोल्ड टू प्ले इन आउटडोर गेम जी बाबू लास्ट वन The last row, the last one is student. It is so cold that I can't play outdoor game. It is so cold that no one can play an outdoor game. Chalo, one, yeah, it is so, two, it is so cold that जी one can't play या an outdoor game can't be played समझो बे पैसे भी थी सके तो so it is so cold that one cannot play an outdoor game ऐं वरी थी सके तो one cannot no one can play an outdoor game पैसिव थी सके तो it is so cold that an outdoor game can't be played चलो राजू इज टू क्यूट टू बी इग्नोर्ड ॾिसो हिते पैसिव आहे टू बी कंट्रोल्ड इन अंदाज़ जो सेंटेंस आहे राजू इज टू क्यूट टू बी इग्नोर्ड जी बाबा शाबाश वेरी नाइस राजू इज सो क्यूट दैट ही कांट बी इग्नोर्ड बिल्कुलु सही आहे छो त अॻे ई पैसिव स्टाइल यूज़ कयो पिया त असां पाण पैसिव स्टाइल यूज़ करे छॾियोसीं चए थो इट इज़ टू हॉट फॉर मी हाणे हिते वर्ब वग़ैरह कोन्हे इट इज़ टू हॉट फॉर मी जॾहिं को वर्ब वग़ैरह कोन हूंदो असां पंहिंजे तरफ़ां बि वर्ब लॻाए सघूं था इट इज़ टू हॉट फॉर मी हाणे मिसाल तौरु इट इज़ सो हॉट फॉर मी या इट इज़ सो हॉट हाणे फॉर मी पाण सब्जेक्ट पंहिंजो लॻाईंदासीं आई इट इज़ सो हॉट दैट आई कांट बेयर इट अहिड़ी गर्मी आहे गर्माशा जो आउं बर्दाश्त करे थी सघे थो सो इट इज़ सो हॉट दैट आई कांट बियर इट पंहिंजे तरफ़ां बि वर्ब लॻाए सघूं था इहो बि हिकिड़ो रिमूव टू जो हिकिड़ो टाइप आहे नमूनो द सिचुएशन या हिते आहे इट इज़ टू हॉट फॉर मी इट इज़ सो हॉट दैट आई कांट बियर इट वरी अॻिते आहे सेंटेंस द सिचुएशन टू डेंजरियस फॉर अस हाणे हिते हिन में बि अॻितां वर्ब कोन्हे को जी बाबा शाबाश द सिचुएशन इज सो डेंजरियस दैट वी कांट फेस इट वी कांट स्टे इन इट वी कांट गो देयर इन दैट सिचुएशन
माना मुख़्तलिफ़ क़िस्म जा पंहिंजा वर्ब लॻाए सघूं था, उहो टेस्ट जे लिहाज़ खां त इन नमूने सां थी सघनि था। मक़सदु हिकिड़ो तव्हांखे आइटम ॿुधाए पियो वञे, टाइप ॿुधायो पियो वञे त हिन नमूने बि रिमूव टू थींदी आहे। बाक़ी टेस्ट जे लिहाज़ खां जेकॾहिं तव्हां चओ था, टेस्ट जे लिहाज़ खां ई पाण जेका बेसिक सेंटेंस करे आया आहियूं, इन ई अंदाज़ जे मुख़्तलिफ़ टेस्टुनि में ऐं क्वेश्चन रेज़ कया वेंदा आहिनि। सो द सिचुएशन इज़ टू डेंजरियस फॉर अस, अॻियां वर्ब कोन्हे। सो द सिचुएशन इज़ so dangerous that we can't face it. चलो, the book is too costly to be purchased. ॾिसो ही सेंटेंस पैसिव स्टाइल जो हिकिड़ो ही थियो, हिते to be ignored, to be controlled, साॻे अंदाज़ जा सेंटेंस। जी बाबा, the book is too costly to be purchased. The book is so costly that it can't be purchased. Clapping, wonderful, very nice. चलो हिते हिकिड़ो लास्ट सेंटेंस आहे त he is too fat. हाणे हिन में बि हिन जा मुख़्तलिफ़ स्टाइल थींदा आहिनि। he is too fat. बसि हिन में अॻियां वर्ब, मिसाल तौर हुजे सेंटेंस he is too fat to take a single step to, अहिड़ो पुलो जो हिकिड़ो कदम बि नथो हली सघे, ठीकु आहे न। त he is so fat that he can't even take a single step, उनजी रिमूव टू उन अंदाज़ सां थींदी। पर जेकॾहिं हिते सिर्फ़ु हिन अंदाज़ सां आहे त हुन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा मुख़्तलिफ़ अंदाज़ सां हिन जी रिमूव टू थींदी आहे। सो ध्यान सां ॿुधो। पहिरियों त ही इज़ टू जे जाते तव्हां वेरी लिखी छॾियो या एक्सट्रीमली लिखी छॾियो। हिकिड़ी रिमूव टू माना टू खे ख़तमु कजे, हटाइजे न, जो टू ख़तमु, ही इज़ वेरी फैट, ही इज़ एक्सट्रीमली फैट, हिकु इहो तरीक़ो थियो। ॿियो वरी हिकिड़ो पैसिव स्टाइल जो थींदो आहे। छा तरीक़ो थींदो आहे? डिग्रीज़ जो स्टाइल कीअं थींदो आहे? ही इज़ फैटर, फैटर जॾहिं ॾिनीसीं, ॾिसो जेको बि हिते एडजेक्टिव यूज़ थियल आहे उनजे छा कंपेरेटिव डिग्री ॾींदे। ही इज़ फैटर, टू रिमूव कई अथऊं, ही इज़ फैटर देन ॾेई, पोइ वरी साॻियो सब्जेक्ट ॾींदासीं, साॻियो सब्जेक्ट ॾेई उन सां शुड बी लॻाए छॾींदासीं। ही इज़ फैटर देन ही शुड बी। हाणे इहो बि इन में बि रिमूव टू थी वियो, इहो बि अंदाज़ हिकिड़ो हूंदो आहे। ॿियो वरी हिकिड़ो अंदाज़ आहे, ही इज़ फैट he is fat beyond limit थी वियो या beyond proper limit। सो इन अंदाज़ सां बि इन नमूने जा सेंटेंस थींदा आहिनि। सो ॾिसो, he is too fat, he is very fat, या he is extremely fat, he is fatter than he should be, या he is fat beyond limits या beyond proper limits, इन अंदाज़ सां सेंटेंस थी सघनि था। सो रिमूव टू जा सेंटेंस सिर्फ़ु टू खे रिमूव कबो आहे, उनजे जाते छा लॻाइबो आहे? सो लॻाइबो आहे। ऐं अॻिते ॿियो कहिड़ो लफ़्ज़ आहे? सो जो पेयर वर्ड छा आहे? दैट लॻाइबो आहे। उहो साॻियो सब्जेक्ट वरी अचे लिखिबो आहे जेको हुते यूज़ थियल हूंदो आहे, या उनजो प्रोनाउन लॻाइबो आहे। कैन नॉट, प्रेज़ेंट आहे त कैन नॉट लॻाईंदासीं, पास्ट हूंदो त कुडंट लॻाईंदासीं, ऐं वर्ब जो फॉर्म लॻाईंदासीं। जे पैसिव जो हूंदो त बी ॾेई थर्ड फॉर्म लॻाईंदासीं। सो सम्झ में आई आहे कुझु बेसिक रिमूव टू जी ॻाल्हि? सो थैंक यू वेरी मच फॉर अटेंडिंग द क्लास। Inshallah, we will learn more points about different topics in coming classes. So thank you very much for attending.